सवाल कयो आहे सखी अहमद रहमानी करमी। उहो त चए त हिकु औरत हमल सां आहे ऐं उहा पंहिंजे मुड़ुस सां रहणु नथी चाहे त छा उहा औरत हालत हमल में खुलो करे सघे थी या न? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जेकॾहिं औरत अज़दवाजी ज़िंदगी खां नाख़ुशि आहे ऐं मुड़ुस खां उनखे तकलीफ़ूं मिली रहियूं आहिनि मुख़्तलिफ़, त उहा दौराने हमल मुड़ुस खां खुलो वठी सघे थी ऐं इन सां उहा गुनाहगार बि न थींदी। जीअं अल्लाह रब्बुल इज़्ज़त सूरत बक़रा जी आयत नंबर 229 में इरशाद फ़रमायो, फ़इन ख़िफ़्तुम अल्ला युक़ीमा हुदूदल्लाहि। जेकॾहिं ज़ाल मुड़ुसनि खे अंदेशो आहे, डपु आहे त उहे अल्लाह जूं हदूं क़ाइमु न करे सघंदा, फ़ला जुनाह अलैहिमा फ़ी मफ़्तदत बिही। पोइ उन ॿिन्ही ते को बि गुनाह न आहे त औरत फ़िदियो ॾेई करे खुलो हासिलु करे। इन आयत मुबारका मां मालूम थियो त जेकॾहिं उन्हनि खे पंहिंजी अज़दवाजी ज़िंदगी में का नाख़ुशगवार शयूं दरपेश अचनि थियूं ऐं उन जे करे उहे हिक ॿिए खां खुलो वठणु चाहिनि था त औरत पैसा ॾेई खुलो वठी सघे थी। अहिड़ी तरीक़े सां हदीस शरीफ़ में आहे इब्न अबी शैबा जे अंदरि हज़रत शोबी खां अन्नहु क़ाल फ़िल मुख़्तलिअतिल हामिल लहन नफ़क़तो। हज़रत शोबी रज़ियल्लाहु ताला अन्हु फ़रमायो त जेकॾहिं खुले वठण वारी औरत हामिल आहे ऐं हमल जे दौरान खुलो वठे थी त उन दौरान उनखे ख़र्च पखो मुड़ुस जे मथां ॾियणु लाज़िम आहे। इन हदीस मुबारका मां मालूम थियो त औरत दौरान हमल खुलो वठी सघे थी। जेकॾहिं खुलो वठणु नाजाइज़ हुजे हा त पाण इन में ज़रूरु वज़ाहत कंदा त खुलो हमल जे दौरान वठणु जाइज़ न आहे। ऐं उन जी इद्दत वज़अ हमल थींदी, यानी जीअं ई वज़अ हमल थींदो यानी औलाद पैदा थींदुसि त उन जी इद्दत ख़तमु थी वेंदी। यादि रखो त इहो खुलो वठणु उन सूरत में जाइज़ आहे जॾहिं का अज़दवाजी ज़िंदगी नामुनासिब गुज़रंदी हुजे ऐं तकलीफ़ पहुचंदी हुजे औरत खे। पर जेकॾहिं बग़ैर कंहिं उज़र जे, बग़ैर कंहिं मजबूरी जे जेकॾहिं औरत मुड़ुस खां खुले जो तलाक जो मुतालबो करे थी त इहो नाजाइज़ आहे ऐं उहा गुनाहगार बि थींदी ऐं इन ते सख़्तु वईदात आयल आहिनि। जीअं तिरमिज़ी शरीफ़ में हदीस मुबारका हुआ हज़रत सौबान रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रिवायत आहे। उन चयो त अन्न रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ाल, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो, अय्युमा इमरातिन सअलत ज़ौजहा तलाक़न मिन गैर बअसिन फ़हरामुन अलैहा राहियतुल जन्नत। जेका औरत बग़ैर कंहिं मजबूरी जे, बग़ैर कंहिं तकलीफ़ जे मुड़ुस खां तलाक जो मुतालबो करे थी, घुर करे थी त उहा जन्नत जी ख़ुशबू खां बि महरूम थी वेंदी। वञण त परे जी ॻाल्हि आहे पर ख़ुशबू बि उनखे नसीब न थींदी। इन मां मालूम थियो त बग़ैर उज़र जे, बग़ैर कंहिं तकलीफ़ जे खुलो वठणु बिल्कुलु नाजाइज़ आहे, हराम आहे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त असांखे अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वल्लाहु आलम बिस्सवाब।